नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जियां कोटड़ी में भी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसार साथियुनि खे भेटा पेश करण लाइ कोटड़ी में मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। तफ़सील ॾिसूं था एजाज़ मुग़ल जी रिपोर्ट में। क्या शान होगी इस कारवां की जब होंगे शामिल इमाम महदी, शर्फ़े ज़ियारत होगा हमें भी, मातम भी होगा मजलिस भी होगी। कोटड़ी में भी करबला के शहीदन के भेटा पेश कई पे वने। अवां के ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी जो बाबा नथुशा दरगाह क़दीमी 300 साल पिण वो बरामद थी चुको है। पिण पंहिंजी रवायती रस्तनि ॾांहुं जेको रवां आहे। पिण में कोटड़ी जामशोरो ऐं हैदराबाद खां वॾे अंग में आज़ादार पिण पहुतल आहिनि। अचो त हिते आज़ादारनि समेत इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं था त सदन छा चवणु आहे। नागोल पूरो घुमंदो आहे, सुबुह खां हलंदो आहे, माशाल्लाह सुबुह जो नेर थींदो आहे। इहो कोई क़दीमी पेड़ असां वॾनि खां वठी असां इहो ॾिसंदा आहियूं माशाल्लाह। माण्हुनि जी शिरकत अक़ीदत तमामु घणी कोटड़ी शहर में नज़र ईंदी आहे। सफ़ाई सुथराई जे हवाले सां इंतज़ामात आहिनि, पर अञा बहितर करण जी वधीक ज़रूरत आहे। हाणे ही बुखारीअ जो पिण आहे, बुखारीअ तां निकिरंदो आहे, ओठा ॻोठी ईंदो आहे, ओठा खां पोइ ईंदो आहे सूबेदार गुलाम मिलीअ जे ज़मीन, उन खां पोइ ईंदो आहे चनारो नागेशा बादशाह। इहे चारों तरफ़ जेके बि माना मोमिन वो हिन में नथुशा बुखारी तां निकिरंदो आहे, जेको नतीब चौक ओठा ॻोठ मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदो, दरियाबंद तां थींदो, वरी जेको आहे सो वापसि मरियम गार्डन इमाम बारगाह वटि जेको आहे सो नेर थींदो आहे। हिन में जेको आहे सो हज़ारनि जी तादाद में मातमी हूंदा आहिनि ऐं शिया उलमा कौंसिल जा असांजा अॻवान हूंदा आहिनि। सिक्योरिटी जे इंतज़ाम जे हिसाब सां इहो आहे त असां वधि में वधि सेंसिटिव जेको आहे सेंसिटाइज़ कयो आहे सिक्योरिटी खे। उन में मां पाण मौजूदु आहियां। उन खां पोइ सिविल में जेको आहे सो अहलकारनि खोड़ असां वटि जेके अंदरि मौजूदु आहिनि। वर्दी वारा तक़रीबन 25 खां 30 ॼणा अहलकार मूंसां गॾु आहिनि। उन खां 4 ऑफिसर आहिनि मूंसां गॾु, मोबाइल आहे, सॼो स्टाफ आहे। सिक्योरिटी असां चेक करे ऐं पोइ एंटर था कयूं। उन खां अलावा बि सिक्योरिटी असां सॼे शहर जी जेको आहे टोटली 24 आवर्स जेकी आहे उहा टाइटन कई आहे। पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो, फजर जे वक़्तु फेरोज़े पिण में नेर थींदो। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटड़ी।